कंडामू पेरन में तोड़े लख लगन आगर अंगूठी नबले छिपू पेर छन नीचे दाह पेन जुती जात न पाया लख जोतन लाए इज्जत माप काबिले एहतराम मोहतरम हाजी शफी मोहम्मद शफी साहब मरकजी पेटेल जो मेंबर सवा लख उस्ताद जो हिन वक़्तु सरवार साईं हाजी शफी मोहम्मद शफी साहब उन सां गॾु बिल्कुल पठोरो जेको वियतनाम मुल्क आहे जो प्रेसिडेंट मोहतरम साईं रमणो कुमार साहब उन्हीं सां गॾु लाइक़ इज़त साईं नवाज़ खान दौर साहब उन्हीं सां गॾु काबिल एहतराम दिलबर दोस्त सिविल सोसाइटी शहरी ताज जो मुसलमान भाऊ मोहम्मद अली ख्वाजा साहब गस्ता जो मुझो प्यारो भाउ लतीफ़ शोरो साहब नाला खणंद चाचा वारो लांग मार्च हिते लॻो साम्हूं वेठल हज़रत उस्ताद पैगंबर पेशे या वारस शहरी व्यापारी हुर्रियत मिस्किन मजबूर जस ताईं भी मुझो साउंड करे आवाज़ कजे तो इनके मुझो सलाम जियो सुबह जियो उस्ताद जी हक परस्त जदोजहद ॻाल्हियूं तमाम घणियूं थी वयूं आहिनि जोश जज़्बो तमाम घणो वधी वियो आहे पोयां भया तो खमीज छिकण वारा बि वेठल आहिनि अॻियां वेठा आहिनि माइक मिले हथ कढे इहो हताशा जो वण न आहे ॻाल्हियूं पंहिंजूं सभु ॿुधाईंदुसि कंहिंखे ॿुधणियूं आहिनि त कनि ॾेई ॿुधे जिनखे न ॿुधणियूं आहिनि त कपा विझनि हताशा ॻाल्हाईंदो शीर वांगुरु घुरंदो ऐं घुरंदो रहंदो जीअं चंद जीअं उपार साईं रंजिशूं कावड़ूं इलाही महिनत हिकिड़नि वटि आहे पंथ असीं पिया कयूं इहो सभु हिकिड़ी साज़िश आहे हिकिड़ी साज़िश आहे साज़िश तौर ते असांखे असां ॿई दफ़ा कढियो आहे शफी सचीअ ॿई दफ़ा कढियो आहे साज़िश तौर ते पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं उन्हनि माण्हुनि सां साथ बात ते शफी मोहम्मद सचीअ खे हारायो वियो आहे ऐं ही केरहर पुट जंहिं हुनखे वेलकम करे मुबारक ॾिने ऐं हुनखे क़बूल बि कयो अॼु हुनजो नतीजो छा आहे हिन उस्ताद बिरादरी खां थो पुछां त हाणे ॿुधायो त हुनजी रिज़ल्ट छा आहे ऐं हिन दरियाने जी रिज़ल्ट छा आहे शफी मोहम्मद शफियो ऐं शफी जे नाले सां मूं वटि बि हिकिड़ो शफी आहे जंहिंखे मूं पहिरीं ॾेखारी कयो हो त तूं सुञो सदर आहीं पर अफ़सोस अॼु उहो पोयां वेठो आहे सुठी सचो असां सां गॾु अॻियां वेठो आहे साईं हीअ जंग ही पंथ अलाए कंहिंजो शहर आहे मूंखे यूं आहे शाइर जो नालो यादि कोन थो पहुचे पर भाई सभु खुलिया वञे आहे शक्ति सचो उस्ताद जे हक़नि जे लाइ पंथ में आहे पीपल्स पार्टी जी गवर्नर के तो कंध में आए अॼु वो कोके कढण लाइ मालिशूं वेठा कराइनि त ही शफी सचो जेको खोखो थी असांखे कंध में लॻो आहे मथां किथे अरे टाइम तुंहिंजो बाक़ी 13 अगस्त आहे
उस्ताद रहंदो तूं हलियो वेंदे जो तूं पंहिंजे छात्र जे चवण ते हिन उस्ताद खे ज़लील थो करीं ऐं ज़लील तूं थी वेंदे जिन लाइ नारा आयासीं जिन लाइ गीत ॻायासीं जिन लाइ ख़मोशियूं आयासीं हलियूंसीं उहे बि बंगलनि में वेठा आहिनि पर हवा जा धणी न आहिनि सभई हरू भरू पंहिंजे पोयां पमी पाड़ो इहा पमी छॾे ॾियो इहा पमी पंहिंजे हक़ लाइ पंहिंजे उस्ताद ऐं अॻुवान लाइ हणो जेका तव्हांजे लाइ मोतबर पाए इज़त लाइक़ु पाए ऐं एतिरहम लाइक़ु पाए केतिरनि माण्हुनि जे पोयां लॻंदा ही उस्ताद आहिनि तव्हां उस्ताद आहियो हो माण्हू तव्हांजे पोयां हलनि तव्हां उन्हनि जे पोयां न हलो माण्हुनि जा माण्हू न थियो माण्हू पंहिंजा ठाहियो क़ौम जा सरवार बि तव्हीं आहियो क़ौम जा अॻुवान बि तव्हीं आहियो क़ौम खे सुधारण वारा तव्हीं आहियो क़ौम खे तइलीम ॾियण वारा तव्हीं आहियो छो त पैगंबर जे वाक़े जा वास बि तव्हीं आहियो